ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। हैदराबाद जे परेटाबाद में गैस सिलेंडर फाटण वारे वाक़े ते सोग में कारोबार बंदि कयो वियो आहे। वापारियुनि पारां वाक़े ते सोग में रज़ाकाराणे तौर ते कारोबार बंदि रखियो वियो आहे। बाज़ारुनि में क़ुरान पाक जी तिलावत जो एहतमाम कयो वियो आहे। मुतासिरनि सां यकजहती जो इज़हार कयो वियो आहे। चैम्बर ऑफ कॉमर्स पारां वाक़े ते सोग में कारोबार बंदि रखण जो ऐलान कयो वियो हो। वापारी बिरादरी ॾुख जी हिन घड़ी में फ़ौतियुनि ऐं ज़ख़्मियुनि जे वारसनि सां गॾु आहे। वापारी अॻवाननि जो इहो चवणु आहे। अहम ख़बर आहे, हैदराबाद जे परेटाबाद में गैस सिलेंडर फाटण वारे वाक़े ते सोग में कारोबार बंदि रखियो वियो आहे। वापारियुनि पारां वाक़े ते सोग में रज़ाकाराणे तौर ते कारोबार बंदि रखियो वियो आहे, जॾहिं त बाज़ारुनि में क़ुरान पाक जी तिलावत जो एहतमाम कयो वियो आहे। मुतासिरनि सां यकजहती जो इज़हार कयो वियो आहे। चैम्बर ऑफ कॉमर्स पारां वाक़े ते सोग में कारोबार बंदि रखण जो ऐलान कयो वियो हो। वापारी बिरादरी ॾुख में जी हिन घड़ीअ में फ़ौतियुनि ऐं ज़ख़्मियुनि जे वारसनि सां गॾु आहे। वापारी अॻवाननि जो इहो चवणु आहे। हैदराबाद जे परेटाबाद में गैस सिलेंडर फाटण वारे वाक़े ते सोग में कारोबार बंदि रखियो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। हैदराबाद जे परेटाबाद में गैस सिलेंडर फाटण वारे वाक़े ते सोग में कारोबार बंदि कयो वियो आहे। वापारियुनि पारां वाक़े ते सोग में रज़ाकाराणी तौर कारोबार बंदि रखियो वियो। बाज़ारुनि में क़ुरान पाक जी तिलावत जो एहतमाम, मुतासिरनि सां यकजहती जो इज़हार कयो पियो वञे। चैम्बर ऑफ कॉमर्स पारां वाक़े ते सोग में कारोबार बंदि रखण जो ऐलान कयो वियो हो। वापारी बिरादरी ॾुख जी हिन घड़ी में फ़ौतियुनि ऐं ज़ख़्मियुनि जे वारसनि सां गॾु आहे। वापारी अॻवान जो इहो चवणु आहे। एक ॿी अहम ख़बर खां अवां खे आगाह कयूं पिया। रतो देरो में जलबाणी वीसर तकरार तां धुरियुनि जे विच शहर में जदीद हथियारनि सां फायरिंग कई वई आहे। इलाइक़ो जंग जो मैदान बणिजी वियो आहे। रेशम गली बाज़ार मुकमल तौर बंदि थी वई आहे। शहरी घरनि ताईं महदूद थी विया आहिनि। पुलिस इतलाह मिलण बावजूद न पहुती आहे। अहम ख़बर आहे, रतो देरो में जलबाणी वीसर तकरार तां धुरियुनि जे विच में शहर में जदीद हथियारनि सां फायरिंग, जॾहिं त इलाइक़ो जंग जो मैदान बणिजी वियो आहे। रेशम गली बाज़ार मुकमल तौर बंदि थी वई आहे। शहरी घरनि ताईं महदूद थी विया आहिनि। पुलिस इतलाह मिलण बावजूद न पहुती आहे। रतो देरो में जलबाणी वीसर तकरार धुरियुनि जे विच शहर में जदीद हथियारनि सां फायरिंग, इलाइक़ो जंग जो मैदान बणिजी वियो आहे। रेशम गली बाज़ार मुकमल तौर बंदि थी वई आहे। शहरी घरनि ताईं महदूद थी विया आहिनि। पुलिस इतलाह मिलण बावजूद न पहुती आहे। रतो देरो में जलबाणी वीसर तकरार तां धुरियुनि जे विच शहर में जदीद हथियारनि सां फायरिंग, जॾहिं त इलाइक़ो जंग जो मैदान बणिजी वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर पहलवान जोयो खां। जी पहलवान जोयो, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, रतो देरो में जलबाणी ऐं वीसर बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में तकरार तां धुरियुनि जे विच में विच शहर में जदीद हथियारनि सां शिदी फायरिंग कई वई आहे। इलाइक़ो जंग जो मैदान बणिजी वियो। वीसर जलबाणी धुरियुनि में हलंदड़ तकरार तां धुरियुनि पारां शहर जे रेशम गली बाज़ार में जदीद हथियारनि सां हिक ॿिए मथां फायरिंग जो सिलसिलो जारी। ख़ौफ़ विचां रेशम गली बाज़ार मुकमिल तौर बंदि थी वई। शहरी घरनि ताईं महदूद थी विया आहिनि, जॾहिं त रतो देरो पुलिस खे इतलाह थियण बावजूद पुलिस थाणे ताईं महदूद आहे। ॿिए तरफ़ मां तव्हांखे ॿुधायां त इन फायरिंग जे सिलसिले में जेको आहे सो ॿिन्ही धुरियुनि जे हलंदड़ फायरिंग में रते देरे शहर जे पुराणे ईदगाह जो रवासी आहे 12 वरनि जो नीदर ज़ामिन अली ऐं 55 वरनि जो मुमताज़ अली ज़ख़्मी थी पिया आहिनि, जिन खे इलाज लाइ लालखाने मुंतक़िल कयो पियो। जी वरी महिरबानी अपडेट करण लाइ पहलवान।